अहमदपुर भरसा मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग दरगाह हाजी महमूद शाह गीलानी गवर्नर जे 150 सालियाने 3 ॾींहनि वारे उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। उन मौक़े ते मल मलाखड़े जा शानदार मुक़ाबला कराया विया। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रज़ाक करलोड़ो। अहमदपुर भरसा मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग दरगाह हाजी महमूद शाह गिलानी गवर्नर जो 150 सालानो 3 ॾींहनि वारे उर्स मुबारक जूं तक़रीबूं ज़ोर शोर सां शुरू थी वयूं आहिनि। उर्स मुबारक जे मौक़े ते सिंध जी सक़ाफ़त रांदि मल मलाखड़ो करायो वियो, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे मल पहलवाननि अली नवाज़ मितलो मंठार बुगटी औरंगज़ेब नारे जो टेडी शीदी दीदार जमाली ऐं ॿियनि मल पहलवान जी ज़ोर आज़माई कराई वई। उन मौक़े ते पहलवाननि हिक ॿिए खे मलू मारे खूब दाद हासिल करण सां गॾु रोक रक़म जा इनाम बि हासिल करे वरिता। उन मौक़े ते मल पहलवाननि जो चवणो हो त काफ़ी अरसे खां सिंध जा मल पहलवान बेदणका थी विया आहिनि, जिन जी सक़ाफ़त खां तो का बि सार संभाल नथो लहे, जंहिं करे मल पहलवान मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते पहलवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सक़ाफ़ती रांदि आहे, हिनखे हथ सां पोइते कयो थो वञे। हे ॾिसो, हिन जी पहलवाननि जी ख़ासि तौर ते काई गवर्नमेंट जे तरफ़ां काई सतह ते कंहिं बि क़िस्म जो तावन कोन्हे। हे ग़रीब मारवाड़ा आहिनि जेके पंहिंजे तरफ़ां अचे हिन पहलवाननि खे इनाम ॾियनि था। पहलवान खे नौकरियूं ॾिनी वञनि, बाक़ी हिके वीचारा बगल जंग भला जो मानो कुछ मानो खर्च न वञे ग़रीबनि खे। ऐं इहो असां कोई पावन माण्हू कोन्हे। हे जेका मारवाड़ा माण्हू आहिनि इहो कदुरु कंदा नथा, पंहिंजी पाण ठाहियूं। असां पढ़िया लिखिया पहलवान ईअं थोरियूं असांखे न फूटी आहे न ॻाल्हि मुआड़ा। मल जा पहलवान आहियूं, हीअ असांजी सिंधियुनि जी रांदि आहे, पुराणी क़ीमती रांदि आहे। हीअ असांजी सिंधियुनि जी सुञाण आहे। ॿियूं रांदियूं अलाए किथे अची पहुतियूं आहिनि, असांजी मल रांदि उते ई पई आहे। असांजो सिंध गवर्नमेंट खे इहा अपील आहे जेका असांजी सिंधियुनि जी रांदि आहे उहा छो पोइते हली वई आहे। असांजा मल पहलवान पढ़िया लिखियल, उनखे ड्यूटियूं मिलियूं वञनि, तालकनि ते कोच रखिया वञनि, ज़िलनि ते कोच रखिया वञनि। पीरनि जे फ़क़ीरनि खे शाबाश आहे, उहे मलाखड़ा बि कराइनि था, हर शइ इनाम बिल ॾियनि था। बाक़ी काई बि हुकूमत जे तरफ़ां मलनि सां सहायता कोन्हे का। के मल रिटायर थी विया आहिनि, के बीमार आहिनि, उन्हनि खे न वज़ीफ़ा था मिलनि न बि का शइ थी मिले। मल पहलवाननि जो वधीक चवणो त सिंध जा मारवाड़ा ई मल जो क़दुरु करे खेनि इनामनि सां नवाज़ींदा, जंहिं करे मल मलाखड़े जो वजूद हले पियो। सिंध हुकूमत खे बि घुर्जे त हू पहलवाननि जी सहायता कनि त जीअं मल पहलवाननि खे मुल्की तोड़ी गैर मुल्की रांदियुनि में हिसो वठी पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन शकील करोड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, अहमदपुर।